तालीमी जागरूकता रैली तालीमी ॾियारो करे मल्हाए पियो वञे। जेको ॾींहुं जेका आहे उमरकोट जे तालीम से तालीमी जागरूकता रैली कढी है। इनमें वॉइस ऑफ न्यू जनरेशन, यूथ ऑफ उमरकोट, CSS में ॿिया जेके समाजी इदारा उनके गॾियल सहकार सां असां रैली कढी है। बेसिकली इन रैली कढण जो बुनियादी असांजा मुतालबान जो असां चाहियूं था, जेको असांजा कंसर्न अथॉरिटीज़ आहिनि उन्हनि ताईं असां पहुचायूं। हिकु मेन मसइलो इहो आहे त सिंध में हिन वक़्तु 60,000 खां वधीक उस्तादनि जी कमी आहे स्कूलनि में। इन जे करे ई सही तरीक़े सां तालीम नथी ॾी वञे। किथे वधीक शागिर्द आहिनि त उते उस्ताद घटि आहिनि, किथे वधीक उस्ताद आहिनि उते शागिर्द घटि आहिनि। ऐं ॿियो मेन मसइलो आहे त जेको असांजो ॻोठनि जो स्कूल्स आहिनि में प्राइमरी स्कूल जो रेशो तमामु वधीक आहे ऐं हाई स्कूल तमामु घटि आहिनि। उनजे करे जेको नियाणियूं आहिनि उहे अॻिते नथियूं निकिरी सघनि, ग़रीब अफोर्ड नथा करे सघनि, उनजे करे उन्हनि जी तालीम अॻिते नथी वधी सघे। ऐं ॿियो मेन मसइलो जेको हर साल अचे पियो त एजुकेशन जो जेको मद में बजट मुक़ररु कयल आहे उहा बजट प्रॉपर यूटिलाइज़ नथी थिए। असांजो इहो मुतालबो आहे त जेको अवेलेबल बजट आहे उहो बि जेकॾहिं अगरि प्रॉपर अकाउंटेबिलिटी सां बजट ख़र्च थिए त जेके तालीमी जेको सूरत ख़राबु आहे सिंध जी उहा बहितर थी सघे थी। इहे असांजा चंद मुतालबा आहिनि जेको अॼु जे ॾींहुं जे असां सभिनी जेको असांजा लाॻापियल इदारा आहिनि उन्हनि खे असां गुज़ारिश कंदासीं महिरबानी करे इन ते थोरो सीरियस थियो, छाकाणि त असांजो मुस्तक़बिल जेको आहे उहो दाव ते आहे ऐं महिरबानी करे तालीम जे लाइ कुझु सीरियस थियो। उन हवाले खां उमरकोट में बि नौजवाननि जी तंज़ीम वॉइस ऑफ न्यू जनरेशन ऐं यूथ ऑफ उमरकोट पारां इहा जागरूकता रैली कढी वई आहे। जागरूकता रैली कढण जो बुनियादी मक़सदु इहो ई हो त उमरकोट पाण सम्झूं था त तालीम जे लिहाज़ खां हिकिड़ो मर्कज़ सम्झो वञे थो सिंध में, त उन मर्कज़ खे पाण थोरो मान ॾियूं, उनखे मयार ॾियूं। उन जे लाइ असां बसि इहो चाहियूं था त जेके बि हुकूमती इदारा आहिनि, हुकूमती सलाहियतूं रखंदड़ ऐं वधीक अप्रोच रखंदड़ इदारा आहिनि, उन्हनि खे घुरिजे त तालीमी लिहाज़ खां उमरकोट में जेके बि उन्हनि जा स्कूल्स गैरफ़ाल थियल आहिनि या उन्हनि जो स्टाफ गैरफ़ाल नमूने पंहिंजूं ज़िम्मेवारियूं सर अंजाम ॾेई रहियो आहे या उन्हनि जो स्ट्रक्चर जो ग़ैरफ़ाल थियल आहे त उन्हनि खे हिकिड़ो दुनिया खां कनेक्ट करण जे लाइ आलमी सतह ते कनेक्ट करण उन्हनि खे उन सतह जो आलमी मयारी तालीम जे लाइ उन्हनि खे ट्रेनिंग ऐं तरबियत ॾिनियूं वञनि त जीअं उमरकोट जो नौजवान बि दुनियावी सतह जी तालीम सां गॾोगॾु पंहिंजो इंट्रोडक्शन कराए। असां चाहियूं था उमरकोट खे उहे डिजिटल लाइब्रेरीज़ ॾिनियूं वञनि, उमरकोट जे शागिर्दनि खे कंप्यूटर जूं महारतूं ॾिनियूं वञनि त जीअं उहे पंहिंजे पाण खे इन फील्ड में अञा बि वधीक मञी सघनि। अफ़सोस थियो लेकिन उन्हनि ॿारनि खे ऐं जेको असांजे शहर में परे परे खां इहो जेको ॿुधनि पिया उनजा वालिदीन आहिनि त दोस्तो इहे वालिदीन तव्हांजी इहो ज़िम्मेदारी आहे, ख़ाली उस्तादनि जी बि ज़िम्मेदारी न आहे। तव्हां बि स्कूल वञो, साईं बंसी तमामु बहितरीन ॻाल्हियूं करे त भैया स्कूल ॿाहिरि वञनि था लेकिन पोयां वाली साहब उनखे पुछा करण लाइ तयारु आहे त बाबा असांजो औलाद आयो पढ़े थो नथो पढ़े। जॾहिं असां पंहिंजी औलाद जी वालिद बि साफ़ संभाल न कंदासीं त असांजो मुआशरो नालो कोन वठां, स्कूल जो नालो कोन वठां। जॾहिं बोर्ड जी रिज़ल्ट आई A1 पोजीशन होल्डर शागिर्द जेको पूरे स्कूल जो नक ऐं इज़त असां उनखे सम्झंदा हुआसीं, उन मूंखे सुबुह जो चयो सां ख़ुदकुशी करियां थो। मुझे बाबा छा थियो आहे जे सर आऊं इज़त आहियां इन स्कूल जी, आऊं मान हुअसि इन स्कूल जो, लेकिन इन स्कूल वारनि ई मुंहिंजी पोजीशन जे मथां भाड़ो आयो आहे, बोर्ड वारनि खे पैसा ॾेई फलाणे खे A1 कयो आहे, 970 मार्कूं उन्हनि खे ॾियारियूं आहिनि। असां मूं महिनत कई हुई, मुंहिंजे महिनत जे मथां भाड़ो आयो आहे मुंहिंजे पंहिंजे स्कूल वारनि। आऊं छा महिनत करियां, आऊं कोन थो वञा यूनिवर्सिटी, आऊं ख़ुदकुशी करियां थो, आऊं रेड़ो हलायां थो, पर उनजा जज़्बात मजरू थिया हा, उहा कैफ़ियत मूं ॾिठी हुई। ऐं वज़ीर तालीम खे अर्ज़ु करियां थो ख़ुदारा उन्हनि ॿारनि जी दलाल वेठा आहिनि ऐं जेके बोर्डनि जा दलाल चमचा शहर अमरकोट में घुमनि पिया, उन्हनि खे अमरकोट जे तालीम सां जेके बोर्ड जा दलाल घुमी रहिया आहिनि उन्हनि दलालनि खे उहे दलाल असांजा पंहिंजा आहिनि। ऐं चवां त उन्हनि दलालनि जी लिस्ट अगरि तव्हांखे खपे, इन जे करे ग़रीब मायूं भेनरूं या माउ पीउ अफोर्ड नथा करे सघनि, इन जे करे उहे पंहिंजा ॿार हाई स्कूल में नथा पढ़ाए सघनि। इहो ई बुनियादी सबबु आहे जंहिंजे करे असांजे नियाणियुनि जी तालीम पोइते आहे। सो अॼु जनरल ओवरऑल सिंध में ही जागरूकता रैली ऐं मुख़्तलिफ़ इवेंट्स ऑर्गेनाइज़ थियनि पिया। सो असांजी बि इहा गुज़ारिश हूंदी त महिरबानी करे सिंध जे तालीमी मसइलनि ते संजीदा थियणु खपे ऐं
वरी जेके तालीमी इदारा बंदि कया विया आहिनि हूअं त मेड़ाकनि में हज़ारनि जी तइदाद में ॾींहुं जेका आहे उहा तइलीमी शऊर जो ॾींहुं आहे। तइलीमी शऊर मां मुराद इहा आहे त हिकिड़ा उहे ॿार आहिनि जेके स्कूल वञनि नथा, स्कूल जी उमिरि जा हूंदे बि स्कूल में दाख़िल न आहिनि, स्कूल पढ़नि नथा या स्कूल में पहिरें या ॿिए दर्जे में छॾे घर वेही रहिया आहिनि। उन्हनि खे उन्हनि जे वालिदीन खे सम्झाइण जी ज़रूरत आहे, शऊर ॾियण जी ज़रूरत आहे त जी उहे ॿार स्कूल वञनि। ॿियो अॼोको ॾियारो सरकार ॾांहुं हिकिड़ो पैगाम मोकिले थो त ॿार जेकॾहिं पढ़णु चाहिनि था, छा सरकार पारां उहे सहूलियतूं मौजूदु आहिनि स्कूलनि में, त स्कूल मौजूदु आहिनि, उस्ताद मौजूदु आहे, उस्ताद रेगुलर आहे या स्कूल जूं सहूलियतूं ख़ासि तौर ते नियाणियुनि जी स्कूल जी खोट आहे। इन करे असांजो सिंधी समाज नियाणियुनि खे पढ़ाइण खे पोइते आहे। इन करे इहा सरकार खे मोबिलाइज़ करण जी ज़रूरत आहे, पैगाम ॾियण जी ज़रूरत आहे। तइलीम जे लाइ उहे समूरियूं ज़रूरी सहूलियतूं मुहैया करे ॾिनियूं वञनि जेके ॿार खे पढ़ाई या तइलीम में बहितर साबित रैली मुनक़द कई तालीम जो ॾींहुं आहे। उन मौक़े ते असांजो इदारो जेको सोसाइटी प्रोग्राम जे नाले सां डिस्ट्रिक्ट उमरकोट में तालीम ते कमु करे थो, असां इनरोलमेंट ते कमु कयूं था। मुंहिंजा दोस्त ॿाहिरि दोस्त ड्रॉप आउट रेशो ऐं मुल्क में तालीम जी अहमियत उजागर करण जे लाइ अॼोकी रैली ॾाढी कारगर साबित थी। प्रोग्रेसिव यूथ अलायंस ऐं वॉइस ऑफ न्यू जनरेशन जे पारां हिते हुनजी नुमाइंदगी करे रहियो आहियां। असांजो हिकिड़ो एम, हिकिड़ो मिशन इहो ई आहे त असांजा जेके नौजवान, असांजी जेको यूथ आहे, जेको तरक़ी याफ़्ता मुल्कनि जो जेको रेशो हूंदो आहे, जेको एजुकेटेड यूथ जो जेको रेशो हूंदो आहे, असीं चाहियूं था त असीं बि उन्हनि सरे फ़हिरिस्त में असांजा नौजवान हुजनि। ऐं असांजा नौजवान खे जेके उन्हनि सां अॼु असांजी ही तालीम इन रैली जो मक़सदु आहे त जेको तालीम जी अहमियत खे उजागर करणु।